बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। आलमी मैदान सजी चुका आहिनि ऐं आलमी मैदाननि जो सभिनी खां वॾो मुक़ाबिलो फीफा वर्ल्ड कप, जंहिंजी जी। इलाही ज़्यादा इंतज़ार फुटबॉल खे खेॾण वारनि खे चाहण वारनि खे हूंदो आहे। हम्म। उन जो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे। काल्ह राति जो मैक्सिको जे अंदरि पहिरीं जेका आहे उहा इफ़्तिताही तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें इलाही ज़्यादा डिफरेंट कंट्रीज़ जा ऐं शकीरा जेका इलाही ज़्यादा मशहूरु आहे उहो बिल्कुलु फुटबॉल फीफा जा जेके आहिनि बिल्कुलु उहे जेके उन्हनि जा गीत आहिनि उहा ई ॻाईंदी आहे। उहा ॻाईंदी आहे छो त उन उन मां बाक़ाइदा मोटिवेशन मिलंदी आहे काफ़ी हा यंगस्टर्स खे। ऐं जेको फुटबॉल हिकिड़ी पाण जेका गेम आहे उहा ॾाढी हिकिड़ी मां सम्झंदसि त एॾी वधीक ॾिसंदड़ ऐं उनजी फैन फॉलोइंग वर्ल्ड वाइड तमामु घणी आहे। ऐं तमामु बिल्कुलु ईअं ई बहितरीनु आहे। टीम्स खेॾियूं बि पए, ॾाढो जी, इंट्रस्टिंग मैच बि वरी हलियो सुठो उन्हनि जो। इनिशिएट इहो आहे त पाकिस्तान जी टीम त उते मौजूदु न हा आहे, लेकिन पाकिस्तान में फुटबॉल जा चाहण वारा ॾाढा मौजूदु आहिनि। त इन हा सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब लियारी इंटरनेशनल स्टेडियम में हा हिकिड़ी वॾी वॾी स्क्रीन स्क्रीन लॻाई लॻाई आहे आहे ऐं ऐं हिनजी बाक़ाइदा अनाउंसमेंट बि कई अथऊं त जी तव्हां उते वेही करे फुटबॉल लवर्स जेके आहिनि उहे मैच ॾिसी सघनि था। लियारीअ में वॾी जेका स्क्रीन आहे उहा लॻाई वई आहे, बंदोबस्तु कयो वियो आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके फुटबॉल मैच लाइव ॾिसणु चाहिनि था। ऐं मैच जे हवाले सां उन्हनि खे अपडेट जेको आहे सो ख़बर हुजणु घुरिजे। हिन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ी बहितरीनु अनाउंसमेंट बि कई आहे फॉर ऑल द पीपल त लियारीअ में तव्हां वञी ऐं पंहिंजी मैच बि ॾिसी सघो था। फुटबॉल लवर्स जेके आहिनि उहे इंजॉय करे सघनि था। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फीफा वर्ल्ड कप जेको आहे उहो 2026 जो हिन साल जो 3 मुल्कनि जे अंदरि थी रहियो आहे। हिन जा जेके होस्ट कंट्रीज़ आहिनि उहे मैक्सिको, यूनाइटेड स्टेट ऐं कैनेडा आहिनि। ऐं हे तारीख़ जो सभिनी खां वॾो इवेंट मञियो थो वञे, छो हिन में अरबे रुपयनि जी सीड़पकारी कई वई आहे ऐं उन खां अलावा इलाही ज़्यादा एडवांस टेक्नोलॉजी यूज़ करे आवाम खे ॾेखारण जे लाइ इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। वरी फीफा वर्ल्ड कप खां पहिरियां बि कुझु शयूं मुतनाज़ा तौर ते बि शुरू थियूं। अमेरिका में कुझु माण्हुनि खे वीज़ा न मिलियो, ख़ासि कर ईरान जे जेके मसाइल हलनि पिया उन्हनि जी टीम खे बि ऐं मैच वारे ॾींहुं जेको आहे उहो वीज़ा अलाट कयो वियो आहे। त इहे शयूं बि थोरो कॉन्फ्लिक्ट में हलनि बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेको आहे सो उहे माण्हू वरी जेके सोचींदा हूंदा त काश फीफा फुटबॉल वर्ल्ड कप में पाकिस्तान जी बि शमूलियत हुजे हा, त उन्हनि जे लाइ वरी ख़ुशख़बरी इहा आहे त जेको आहे सो पाकिस्तान स्ट्रीट चाइल्ड फुटबॉल टीम जी शिरकत जेको आहे वर्ल्ड कप में थी हुई, जेको 3rd पोज़ीशन उन सिक्योर कई आहे। ऐं इहो वर्ल्ड कप ख़ासि तौर ते पाकिस्तान स्ट्रीट चाइल्ड फुटबॉल टीम जे हवाले सां उन में पोज़ीशन बि सिक्योर कई आहे ऐं पार्टिसिपेशन बि कई आहे। 6 मई खां 14 मई ते मैक्सिको जे अंदरि ही स्ट्रीट चाइल्ड वर्ल्ड कप जो इनकाद कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान जे पारां स्ट्रीट चाइल्ड टीम शिरकत कई आहे ऐं उन्हनि जेका आहे 3rd पोज़ीशन सिक्योर कई। सेमीफाइनल में उहे पहुता पंहिंजी महिनत लगन सां ब्राज़ील सां गॾु मैच खेॾंदे देन उन्हनि खे 2-1 गोल सां शिकस्त थी वई। हाणे हे जेका स्ट्रीट चाइल्ड फुटबॉल आहे इहो हिकिड़ो वॾो वास्ट मौज़ू आहे जेको असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियूं था पिया। ऐं तक़रीबन 2010 खां वठी करे इहे वर्ल्ड कप सालाना बेसिस ते थी रहिया आहिनि। पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे मुस्लिम हैंड्स जे नाले सां, जेका मैदान प्रोजेक्ट जे नाले सां इहो प्रोजेक्ट हलाए रही हूंदी आहे। ऐं उहो वरी पाकिस्तान जे अंदरि जेके स्ट्रीट चाइल्ड आहिनि, ख़ासि तौर ते कराची जे अंदरि जेके असांजा दोस्त नौजवान रहनि था पिया उन्हनि खे बाक़ाइदा मोटिवेट करे होॾां खणी वेंदी आहे ऐं उन्हनि खे बाक़ाइदा कंप्लीटली तौर ते स्पॉन्सर कंदी आहे।